मिर्पुखास अंबनि जी सुञाणप जे नाले सां सुञाणप रखे थी ऐं मिर्पुखास में हर साल मैंगो फेस्टिवल लॻायो वेंदो हो। हिन साल मैंगो फेस्टिवल न लॻाइण जा कहिड़ा कहिड़ा सबब आहिनि? जी तव्हांखे ख़बर आहे त मीरपुर ख़ासि जेको आहे उहो सिटी ऑफ मैंगोज़ जे नाले सां मशहूरु आहे पूरे पाकिस्तान में, पूरे वर्ल्ड में। छो त हिते 1904 में जेको आहे पहिरियों दफ़ा जेको आहे हॉर्टिकल्चर रिसर्च इंस्टीट्यूट क़ाइमु कयो वियो, जेको पूरे बर सगीर खां हितां अंब आणे इन्हनि ते रिसर्च करे वरी उन्हनि खे पूरे पाकिस्तान लेवल ते वरी फैलायो वियो। त हींअर जेको सूरत हाल आहे त असां वटि डिस्ट्रिक्ट में डिवीज़न में माना तक़रीबन जेको आहे उहो 30,000 एकड़नि ते अंबनि जा बाग़ आहिनि ऐं तक़रीबन 300 क़िस्म जा अंब असां पैदा करियूं था, जंहिंमें 30 खनि असांजा कमर्शियल वैराइटीज़ आहिनि, जंहिंमें असांजो मशहूरु जेको आहे उहो सिंधड़ी आहे, गुलाब खासो आहे, सरोली आहे, असांजो लंगड़ो आहे, असांजो सुनहरो आहे, असांजो बैंगनपली आहे। त इहे एतिरे क़िस्म जे माना उहो असां अंब पैदा करियूं था ऐं सालाना पैदावार तक़रीबन असांजे डिस्ट्रिक्ट जी उहो 60 खां 70,000 टन थिए थी। ऐं जेको आहे हीउ फेस्टिवल असां जेको 1965 खां लॻाईंदा पिया अचूं। मैंगो फेस्टिवल जेको आहे पर कुझु सालनि में माना काफ़ी सालनि ते कोन बि थी सघियो आहे, त इन करे जीअं कोविड-19 में कोन थियो, असांजो 65 खां पोइ जेको आहे जंग जे करे कोन थियो, वरी 71 जे जंग जे करे 4-5 साल कोन थियो, वरी मार्शल लॉ जे करे कोन थियो। त अहिड़ा काफ़ी साल आया जेके माना इन में जेको आहे उहो कोन थी सघियो। हींअर जेको मौजूदा सूरत हाल आहे उहो आहे गवर्नमेंट जे तरफ़ां वरी जेको लॉकडाउन जो लेटर इशू कयो वियो आहे, जेको माना कल 3 तारीख़ ते, ऐं उन्हनि में इहो गवर्नमेंट जे फंडनि ते बंदिश विधी वई आहे। त हिनजो हिकिड़ी वजह त इहा माना लॉकडाउन आहे, त कोई बि फेस्टिविटी या मेलो आहे नथा लॻाए सघो सरकारी लेवल ते, ऐं ॿियो इहो आहे त फंड जेको आहे सरकार जेको आहे उहो इशू कोन कया आहिनि, उन करे इहो मेलो हिन साल असां माना मुलतवी करे छॾियो। तव्हां जेको DC साहब सिंध गवर्नमेंट खे लेटर लिखियो, असां 16 मिलियन लाइ माना लिखियो हो, त उन में गवर्नमेंट पोइ जेके पंहिंजे सहूलियत जे हिसाब सां फंड मोकिलींदी आहे, पर असां माना डिमांड इहो। ऐं उन खां अलावा केरु केरु तव्हां असां वटि हिते जेके लोकल लेवल ते असां माना डिस्ट्रिक्ट काउंसिल खे रिक्वेस्ट कंदा हुआसीं, मेयर साहब खे रिक्वेस्ट कंदा हुआसीं, शुगर मिलनि खे, काटर जे जिनर्स खे, इहे असांखे माना अॼु जेका आबादगारनि जी ऐं डिप्टी कमिश्नर जी गॾिजाणी बि थी इन मैंगो फेस्टिवल जे घटि पैसनि में लॻाए सघिजे थो, पर तव्हांजो जेको कुझु वरी आबादगारनि चयो त न रक़म पूरी मिलण खां इहे छा करणु? हीउ जेको पहिरीं असां मैंगो शो हूंदो जेको असां लोकल लेवल ते इहो पटसट करे लॻाईंदा हुआसीं, पर पोइ इहो माना उनजो स्टैंडर्ड वञी हाणे नेशनल मैंगो फेस्टिवल जो थी वियो आहे। हाणे हिकिड़े स्टैंडर्ड ते वञी असां वरी वापसि माना उनखे साॻी जॻह ते वठी कोन था अची सघूं, तॾहिं सस्ताई जो दौरु हो ऐं माना ज़ाहिर आहे असांजे हिते लोकल लेवल ते असां इहो कंदा हुआसीं, पर हाणे जेको असांजा जेको आहे इंटरनेशनल स्टैंडर्ड ते वठी विया आहियूं, त वापसि उनखे उन लेवल ते वठी अचणु मुश्किल आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त ॿियो गवर्नमेंट जे तरफ़ां लॉकडाउन आहे, असल मसइलो उहो आहे, लॉकडाउन जे करे कोई बि फेस्टिवल असां नथा करे सघूं। ॿी ॻाल्हि आहे असांखे फंड जेके रिलीज़ कोन थिया आहिनि, वजह इहा आहे।